जिन दोस्तनि जी वरी भी इन मुझे लफ़्ज़ ते दिल आज़ारी थी आहे तमामु माज़रत कंदुसि। अदा सदाई सलामत हुजो, ख़ुशि हुजो, शाद हुजो। थैंक यू सो करना पड़ता है। और आप अपना कल्चर इंट्रोड्यूस करवा सकते हैं। कल्चर भी, और हमने इससे समझो मोहब्बत का पैगाम दिया है। काफ़ी हमारे सिंधी गाने ऐसे होते हैं जेके वो गाने गाते हैं कि थोड़ी नफरत फैलाते हैं। तो मैं क्योंकि पाकिस्तानी हूँ, अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान से प्यार करता हूँ, और उर्दू तो हमारी कौमी बोली है। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां आहियां जो मुमताज़ मुलाई। दोस्तों अॼु सुबुह खां मां सोशल मीडिया ते इलाही ॾिठुमि पोस्टियूं वग़ैरह, किन दोस्तनि मुंहिंजे लाइ कुझु चयो, कुझु छा चयो। दोस्त मां इलाही सिंध सां प्यार कंदो आहियां, मां सिंध जो ॼाओ आहियां, सिंध जो पुटु आहियां, ऐं मूंखे लखे इज़तूं हिन सिंध धरती मां मिलियूं आहिनि, ऐं हिन धरती सां मुंहिंजो जीअण मरण आहे। ऐं इलाही दोस्तनि चयो आहे त पोइ तव्हां लफ़्ज़ को हीअं चई विया हो, पर ठीकु आहे, मूंखे त यादि नथो अचे त मां कॾहिं को सिंधी ईअं सिंध सां नफ़रत जो इज़हार किथे करे सघां। इहो त पोइ साबित ई नथो थी सघे, न इहो मूं कॾहिं चयो आहे। बाक़ी ठीकु आहे, हिकिड़ो लफ़्ज़ आहे को सिंधी ॿोली अलाए छा क़ौमी ॿोली, इन ते को मुंहिंजी ज़बान मां थोरो निकितो आहे। जिन दोस्तनि जी वरी भी इन मुंहिंजे लफ़्ज़ ते दिल आज़ारी थी आहे तमामु माज़रत कंदुसि। अदा सदाई सलामत हुजो, ख़ुशि हुजो, शाद हुजो। थैंक यू सो मच।